नाज़रीन आवां बशीर साम है अमान इसलिए आयो सुन टाइम न्यूज़ वेब चैनल सब खां पहिरीं हिक नज़र अहम ख़बर ते। रानीपुर जे ॻोठ मोहम्मद लाइक बंबरो जी पिरसन औरत मुस्मात जामा ख़ातून सदस्य माज़ूर मुड़स गौस बख्श बंबरो पंहिंजे ॿारनि इरशाद अली अमानुल्ला ऐं कलीमुल्ला बंबरो खे साण करे पाक किताब हथनि में खणी इंटरनेशनल प्रेस क्लब पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ जे बासरनि अल्लाह ॾिनो ग़ुलाम शबीर मंज़ूर हुसैन मंसूर अली इरशाद राशिद अली जब्बार गफ़ार ग़ुलाम कादिर बंबरो ऐं ॿिया बासर असांखे बेगुनाह मौतमार धमकियूं ॾेई तशदुद पिणु करे रहिया आहिनि। जॾहिं त हद जी पुलिस खे दांह ॾिनी आहे पर को ॿिए सां मिसकिननि जो दाद फरियाद न पियो करे। मुज़ाहिरीन IG सिंध DIG सखर SSP ख़ैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। मूं ते हमिलो कयो वियो त उहो बि उन जी धुर भरियो ऐं एसो छो कुंभ कल्ह मुंहिंजो वालिद साहिबु एसो छो कुंभ वटि वियो त उन खे जेको आहे मरीज़ आहे